वो अला के ना अगवा करे कपड़न के देई छरन मारना ला एका कपड़ी ॿिया पुलिस वारनि ज़ुल्म करे छॾिया। ॿियो मुंहिंजो छोकिरो हितां वठी विया जेको घर हलाइण वारो उहो ई वठी विया। त सॼो ॾींहुं दाऊं करियां पुट मुंहिंजो त को कोन्हे धणी साईं छा कयां करे छॾियो। कपड़नि ॿधायो कपड़नि खे ॾेई छॾियनि मार कुटला पुलिस ॾिनो। हा समारो पुलिस थाने ते चोरी जे केस में पेश कयल जवाबदार मुबीना गुम वारिसनि में मायूसी पकड़ियल एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस जो ॿीहर छापो संदसि भाउ मलूक दिल गिरफ़्तार। ख़बर मूजिब समारो लॻ ॻोठ चेयरमैन रफ़ीक काइमखानी में रहवासी उमेर दिल चोरी जे इल्ज़ाम हेठि टाउन चेयरमैन मार्फत समारो थाणे ते पेश कयो जेको 24 कलाकनि खां पोइ पुरस्कार नमूने गुम थी वियो। पुलिस नौजवान जी गुमशुदगी संदसि ज़मींदार खे ॾिनी जंहिं ते घर भातियुनि में मायूसी परेशानी पखिड़िजी वई। वारिसनि पारां पुलिस ते नौजवान गुम करण जे इल्ज़ाम लॻायो आहे जॾहिं त 2 ॾींहं गुज़रण बावजूद को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। जॾहिं त पुलिस नौजवान खे चेयरमैन मार्फत पेश करण वारे मामले खां लाइल्मी ॾेखारे रही आहे। समारो लॻ ॻोठ रफ़ीक काइमखानी में संदसि वारिसनि माउ ॿुढड़ी मिठां पीउ उस्मान दिल भाउ हसन मोहम्मद अलाह रखियो ऐं ॿियनि मीडिया आॾो एहतजाज कंदे चयो त पुलिस बासरनि जे चवण ते असांजे मथां कूड़ा केस करे रही आहे। तंहिं बावजूद पुलिस वटि पेश कयल नौजवान खे नामालूम हंधि मुंतक़िल करे गुम कयो आहे। हाणे लाइल्मी जो ड्रामो कयो पियो वञे। पुलिस असांजे हिकु नौजवान खे गुम करे ॿीहर असांजे घरनि चढ़ाई करे वधीक ॿिए मलूक दिल नौजवान खे गिरफ़्तार करे वाड़े तशदुद जो निशानो बणायो पियो वञे। हिननि रोईंदे चयो असां सां ज़ुल्म थी रहियो आहे। असांजे नौजवान खे गुम करे छॾियो जंहिंजी का बि ख़बर नथी ॾिनी वञे ऐं न ई कंहिं केस में गिरफ़्तारी ज़ाहिर कई थी वञे। हिननि पुलिस जे आला अख़्तियारनि खां नौजवाननि जी बाज़ियाबी करे इंसाफ़ जी घुर कई आहे। ॿिए तरफ़ टाउन चेयरमैन ॻोठ जे चङे मुड़ुस रफ़ीक अहमद काइमखानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे हारीअ ते चोरीअ जो कूड़ो केस दाख़िल थियो तंहिं बावजूद असां हारी उमेर दिल खे समारो पुलिस हवाले कयो जंहिंखे पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करण बदिरां लातालुक़ बणियल आहे ऐं पुलिस ॿुधाए थी त जवाबदार थाणे तां फ़रार थी वियो आहे। केवल राम सोच टीवी समारो।